नाज़रीन, तलहार में ताज़ो क़ाइम कयल नादरा ऑफिस बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे, जंहिं करे ईंदड़ माण्हुनि खे वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। तफ़सीलनि लाइ पेश आहे अवैस अली मलाह जी हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन, 1 लख खां बि वधीक आबादी रखंदड़ तेलको तलार काफ़ी सालनि खां नादरा ऑफिस जहिड़ी अहम सहूलत खां महरूम रहियो। काफ़ी जदोजहद खां बाद में हिकु दफ़ो ॿीहर तलहार शहर में नादरा ऑफिस क़ाइमु कई वई आहे। इन ई हवाले सां हितां जे शहरनि मेहरान टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। असांखे तमामु ख़ुशी थी आहे, एतिरी ख़ुशी थी आहे जो असीं अंदाज़ो इहो बयानु नथा करे सघूं। जिदोजहद कईसीं, एहतिजाज कयासीं, उन खां पोइ वञी नादरा मिली। असीं इन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो तलहार तालुके में आई आहे नादरा। असीं काफ़िला कटींदासीं, 3-3 4-4 ॾींहं असीं कॾहिं बदिन हूंदासीं, कॾहिं असीं टंडो भाॻो हूंदासीं, असीं असर जो ॿिया वेंदासीं, असीं ठलावरी ईंदासीं। असीं उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि असांखे ही इदारो ॾिनो आहे, जिन्हनि असांखे नादरा ॾिनी आहे। हिते लाइट जो मसइलो वॾो, असां हिते 2-3 ॾींहं थिया आहियूं कार्ड छाण जे लाइ। तो असां शहर तलहार में नादरा ऑफिस खुली आहे, असां तमामु घणी ख़ुशी आहे, पर नेट स्लो थो हले। 30-40 कार्ड चवंदा मस ठाहींदा। जीअं त नाज़रीन, हितां जे शहरनि जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो चवणो हो त तेलके तलहार अंदरि नादरा ऑफिस न हुजण जे करे हिननि खे पंहिंजा शनाख्ती कार्ड ठाहिण जे लाइ बदिन ज़िले जे ॿियनि शहरनि ॾांहुं वञिणो पवंदो, जंहिंजी वजह सां हिननि जो काफ़ी सारो वक़्तु ऐं पैसो बि ज़ाया थींदो। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे तेलके तलहार अंदरि क़ाइमु थियल नादरा ऑफिस खे बिजली जो ट्रांसफार्मर, वॉशरूम ऐं पाणी जी सहूलियत बि मुहैया करे ॾिनी वञे। अवैस अली मलाह, मेहरान टीवी न्यूज़, तलहार।